दोस्तों तारीख़ जे पन्ननि मां हिकिड़े शख़्स जो जे अगरि नालो कढियो वञे त पोइ उन शख़्स जे नाले निकिरण खां पोइ सॉन्ग ऐं गुलूकारी जी दुनिया जेको आहे सो अंधेरी थी वेंदी। उन शख़्स जो नालो जलाल चांडियो आहे। जे अगरि जलाल चांडियो हिन दुनिया में न हुजे हा त यकतारे चपड़ीअ ते ॻाइण वारो को बि फ़नकार न हुजे हा ऐं यकतारे चपड़ीअ खे एॾो मान ऐं एॾी इज़त पोइ न मिले हा। दोस्तों यकतारे चपड़ीअ खे मशहूरु करण वारो पूरी दुनिया में उन जो नालो जलाल चांडियो हुयो। जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीनु यकतारे चपड़ीअ जो फ़नकार हुयो। दोस्तों यकतारे चपड़ीअ सां माण्हू नफ़रत कंदा हुया ऐं यकतारे चपड़ीअ जा जेके ॻायल सॉन्ग हुया उहे माण्हू ॿुधण जे लाइ तयारु न हुया। जिथे बि यकतारे चपड़ीअ जो नालो ईंदो हुयो त माण्हू उथी वेंदा हुया। इन जे ई करे सिंध में तमामु घणा पॉपुलर पंजाब जा फ़नकार थिया जेके जेको आहे साज़ ते ऐं जेको आहे सो ॿियनि ज़रिए ॻाईंदा हुया। यकतारे चपड़ीअ खे माण्हू सिंध में ॿुधणु पसंदि ई न कंदा हुया। अहिड़ो शख़्स दिलेर सिंध में पैदा थियो ऐं अहिड़ो शहज़वर पैदा थियो जंहिं यकतारे चपड़ीअ खे त इज़त ॾिनी, लेकिन सिंध जी सखाफ़त ऐं सिंध जो नालो ऐं सिंध जी जेका आहे क़ौम परस्ती आहे उहा बि पूरी दुनिया में उजागर कयो उन शख़्स उन शख़्स जो नालो जलाल चांडियो आहे। दोस्तों जलाल चांडियो सिंधी टोपी ऐं अजरक खे तमामु घणो पूरी दुनिया में जेको आहे सो मशहूरु कयो ऐं जेको आहे सो उन जी पॉपुलरिटी कई। छाजे करे जो सिंधी टोपी ऐं अजरक सां सिंधियुनि जो शान आहे ऐं उन खे पूरी दुनिया में उजागर करण वारो शख़्स जलाल चांडियो हुयो। जलाल चांडियो दोस्तों जेके बि सॉन्ग ॻाया यकतारे चपड़ीअ में तमामु बहितरीनु सॉन्ग जलाल चांडे ॻाया ऐं जलाल चांडे जे पोयां जेके कंपनियुनि वारा हूंदा हुया उहे पैसा ऐं जेको आहे सो हर शइ ॾियण जे लाइ बि तयारु हुया। जलाल चांडे खे सिर्फ़ु जलाल चांडे खे इन ॻाल्हि में राज़ी कंदा हुया त कहिड़े बि तरीक़े सां असांजी कंपनीअ जी केस्ट जलाल चांडियो कढे ऐं असांजी जेका कंपनी आहे उन में जलाल चांडे जा केस्ट अचनि। त दोस्तों जलाल चांडियो वाहिद फ़नकार हुयो जंहिंजे पोयां कंपनियुनि वारा पैसा खणी घुमंदा वतंदा हुया त कहिड़े बि तरीक़े सां जलाल चांडियो असां खां पैसा वठे ऐं असांजे कंपनीअ जो नालो वठी ऐं एल्बम रिलीज़ करे। दोस्तों जलाल चांडियो सिंध जो वाहिद फ़नकार हुयो जंहिंखे एॾी शोहरत सिंध में मिली ऐं एॾी इज़त सिंध में मिली जेका मरण खां पोइ अॼु 2025 में बि अञा ताईं उहा इज़त ऐं इहा शोहरत बरक़रार आहे। दोस्तों जलाल चांडे जा तव्हां हिन वक़्तु ॾिसंदव यूट्यूब ते तमामु घणा सर्चिस जलाल चांडे जे सॉन्गनि जा थियनि पिया ऐं जलाल चांडे खे माण्हू सर्च करे ॿुधनि पिया। इन जो मक़सदु इहो आहे, इन जूं ईअं सम्झिजे त जलाल चांडे सां सिंध वासी तमामु घणो प्यार था कनि ऐं जलाल चांडे खे पंहिंजो रहबर तौरु मञनि था। दोस्तों जलाल चांडे जी जेका खाल आहे, जलाल चांडे जो जेको हंधु आहे उहो क़यामत ताईं को बि फ़नकार भरे न सघंदो। जलाल चांडियो अहिड़ो हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार थी गुज़रियो। दोस्तों जलाल चांडे जा हिन असांजे चैनल ते तव्हांखे वाक़िया ऐं किस्सा ऐं जेके एल्बमनि जूं ॻाल्हियूं आहिनि उहे असांजे चैनल ते तव्हांखे हिन ते मिलंदा। असांजे वीडियो खे लाइक कंदा कयो, चैनल खे सब्सक्राइब कंदा कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा कयो। वॾी महिरबानी। मिलंदासीं के नेक्स्ट